साग में साग बेटा साग वाला दलार न खपन साग हार थी बकन थी पोनी थी छलो थी न खपन मूंखे रंग और मुसाग थी भाजी हार अथव बकन अथव पोनी थी कजल थी ॾियांव कुझु अरे न खपन मूंखे मुक्त बि ॾींदोसांव पैसा न वठंदोसांव मुसाग अथव हार अथव बकन अथव पोनी अथव कजल अथव पैसा न वठंदे छो लाडला हेॾे त अच छा आहे केरु त आहे छा थियो आहे कुझु त न आहे मां चवां थो कुझु वठो अची त मां कुझु ॾियां सामान ग़रीब माण्हू आहे मुंहिंजो रोज़गार थिए ओहो अती जी तोखे ख़बर आहे जॾहिं तूं हिते न हुए न पोइ मूंखे चए पियो मुसाक वठो वालियूं वठो मां तव्हांखे मुफ़्त में ॾींदमि ऐं हाणे तुंहिंजे साम्हूं मिसकिन पियो थिए न भाई भाउरे। न थी चवांसि तूं कुझु वठो असां ग़रीब आहियूं कुझु रोज़गार तोबा थिए तोबा कूड़ पियो ॻाल्हाए न कुझु न चई ये छा फाज़िलत आहे तुंहिंजी न अदा ॿारनि सां बदतमीज़ो कर न अदा न कुझु न चई मां जी त मां त चीज़ ॿुधां वठियो हाँ? कुझु चीज़ छा आहे? ग़रीब ऐं रोज़गार असांजे साम्हूं न अदा न निभाग आगे जाए जा ग़रीब आहियां मां ग़रीब आहियां अधी खे चवां तूं कुझु वठे किलो ना वाला कूड़ पियो ॻाल्हाए अती न पियो चए मूंखे न। मुंहिंजे मथां लाइनियूं भणे न, मूंखे अती न। चए पियो त तोखे हर शइ मुफ़्त में ॾींदमि न अदा न अरे अचा कल्ह निथड़ई न निथड़ई कल्ह न अदा न तो ख़बर न आहे मुंहिंजी छा थींदी आहे जेको बि थी अदा मां अधी खे कुझु बि नथो चवां अधी खे चवां थो कुझु सामान वठो ग़रीब माण्हू आहे रोज़गार थिए एॾो कूड़ महांगाई जो दौर आहे कुझु नथो चवां अधी खे मां अदा सामान वठंदे सफ़ा कूड़ो आहे ठीकु आहे अदीअ खे सामान ॾींदो न को मसलो ई न आहे क़ीमत को सामान वतम अदा कुझु वठो साईं वतम न बसि अदा पैसा त ॾियो न अदीअ खे ॾिनई न हा पहिरां चइबी न पैसा वैसा कुझु न थींदा पैसा चए मां न अदा भाॼी मां ग़रीब माण्हू अदा हलो हाणे रखां न खला हल वापसि ॾे अदा मां ग़रीब न आहियां अदा मुंहिंजो रोज़गार अदीअ खे ॾिना थी न अधी त पैसा त अदीअ खे ॾे ॾिना न अधी मां पैसा अची ॾियनि। मुड़ुस पर फ्री में खाइमि ॻाल्हि न ख़तमु मूंखे जो तूं चयो त मुफ़्त में ॾींदमि असां मुफ़्त में न वठा अधी त ॻाल्हि मां ग़लति थो सोचे मां तव्हांखे अधी अधी चवां थो अदा मां सामान वापसि ॾियो छॾे ॾेसि निभागे खे हली करे नंढे ॿारनि खे ईद कराईंदासीं मां त वयलुमि पइजी वियो घर में हीअं ॿिए खे छा चवंदुसि पैसा बि कुझु न थिया पोइ चवंदो सामान काॾे हलायो आहे